हिसाब से ने तुझो मुझो झेड़ो पांजी जाए थिया पर कुछ माण्हू तुझी असांजी ज़मीन ते अचे बीठा आहिनि चवनि था हिते त शहर ठाहींदासीं मालिकनि अगरि भुॻड़नि जी मुठ ते ज़मीन ॾिनी त ठीकु आहे न त कब्ज़ो कंदासीं। सच ॿुधाए जे कूड़ हुजे तुंहिंजो जूतो मुंहिंजो सिर। दीवार के उस पार जो टाउन है वो हमारा है, हमने बनाया है। दीवार के इस तरफ ये जो ज़मीन है ये हमें मिल जाए तो फिर बात बनेगी। अगर ज़मीन के मालिक ने ज़मीन ना दी तो? ये सिंध की ज़मीन है, आसानी से मिल जाएगी। अगर पैसों से ना मिली हे चमाटू इन जे करे आहियूं त मां जो तूं बग़ैर परमिशन जे माण्हू वठी मुंहिंजी ज़मीन में दाख़िल थियो आहे। मेरे बॉस अयाज झलक ने भेजा है मुझे। पंहिंजे बॉस खे चई छॾिजांइ त सिंधी माण्हुनि महिमान नवाज़ी ऐं ॿाहुनि ॿधण वारी वाट हारी थोरी देरि जे लाइ साइड ते रखी छॾी आहे। सिंधी माण्हू जेके बार बार तव्हां सां ॿाहूं ॿधी मिलंदा हुया न, हाणे उन्हनि पंहिंजी ॿाहूं खोले छॾियूं आहिनि। अमुन पसंद क़ौम आहियूं, ज़िंदगी में जंग कंहिंसां कई न आहे, पर तारीख़ जा वरक उथलाए ॾिस त ज़र ज़न ऐं ज़मीननि ते जहिड़ो असांजी फितरत रहियो आहे। हिन मामले में असां पंहिंजनि जा सर कलम करे छॾींदा आहियूं। तूं त पराए बाग़ जी मूरी आहे। आप जानते नहीं हो बॉस अयाज झलक को। अड़े 5-6 हज़ार साल पुराणियूं तवायूं बीठियूं आहिनि, तबाह थिया आहियूं त वरी जुड़िया ई न आहियूं। हलियो वञे था त उहे सभु कसरूं तो मां ऐं तुंहिंजे बॉस मां न कढी छॾियऊं। मेरे चेहरे को थप्पड़ मार मार के लाल कर दिया, ये अच्छा नहीं किया। अॼु त सिर्फ़ु गिटे में चमाटूं हयूं थमाए। ॿुधाए छॾिजांइ पंहिंजे बॉस खे त ॿीहर तूं ऐं तुंहिंजे बॉस जा माण्हू जे करे असांजी ज़मीन जे आस पास बि नज़र आयऊं त गिटो पेट पुठी टंग बांह सीने छाती में न, सिधो वात में कुहाड़ा ठोकींदोमांइ। सिंध कंहिंजे पीउ जी जागीर न आहे जो जंहिंजी दिलि थी चवे त ज़मीनुनि ते कब्ज़ा करण लाइ हलिया था अचो। मुझे रग रग में आहे रचल सिंधड़ी ही मुझी जन्नत में ठा